अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल गफ़्फ़ार वल जलीलिल जब्बार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबुत ताज वल मिअराज व साहिबुल इज़्ज़ति वल वक़ार सल्लल्लाहु व सल्लमहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब उजीबु दअवतद दाइ इज़ा दआन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीज़। मुसलमान भाइयों, अल्लाह तबारक व तआला इन जाइ जे असां गॾु थियणु, नमाज़ जुमा अदा करणु पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी लफ्ज़ हिन फ़कीर तव्हां जे साम्हूं तिलावत कया आहिनि, इन लफ्ज़नि जे अंदरि अल्लाह अज़्ज़ व जल इरशाद फरमायो व इज़ा सअलक इबादी अन्नी, ए मुंहिंजा महबूब, ए मुंहिंजा रसूल, ए मुंहिंजा पैगंबर, जॾहिं मुंहिंजा बाना तोखां मूं रब जे बारे में पुछनि, सुभान अल्लाह, मुंहिंजा बाना मुंहिंजे बारे में तोखां पुछनि त असांजो रब किथे आहे, कीअं आहे, त उन्हनि खे तूं इहो ॿुधाए त फइन्नी क़रीब, मां अल्लाह तव्हांजे तमामु वेझो उजीब दअवतद दाइ इज़ा दआन, जॾहिं को सॾींदड़ मूंखे सॾींदो आहे, दुआ घुरंदड़ मूंखां दुआ घुरंदो आहे, पुकारींदड़ मूंखे पुकारींदो आहे त उन जा सद ॿुधंदो बि आहियां वरनाईंदो। क़ुरान जा लफ़्ज़ आहिनि, तवज्जो सां ॿुधो। मुंहिंजा सोना हबीब, जॾहिं मुंहिंजा बाना तोखां मूं रब जे बारे में पुछनि, सुवाल कनि त रब किथे आहे, ॾिठो त केरु कोन्हे न, अल्लाह ॾिठो त केरु कोन्हे। ला तुद्रिकुल अब्सार, अखियूं अल्लाह ताला खे ॾिसी बि नथियूं सघनि, उहा ज़ात अहिड़ी आहे। जॾहिं बाना पुछनि त असांजो रब किथे आहे, त मुंहिंजा हबीब तूं उन्हनि खे ही वरंदी वे, उन्हनि खे हीअं चओ इन्नी क़रीब, घबरायो न, मां रब तव्हां सां गॾु आहियां, तव्हांजे बिल्कुलु वेझो आहियां। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, तव्हांजी जेका साह जी रग आहे न, जेको साह खणंदा आहियो, इन साह रग वारी रग खां बि अल्लाह तव्हांखे वेझो। इंसान खे सब खां वेझे में वेझी शइ हुनजो साह आहे, समझो था। ज़ाल बि वेझी आहे, पीउ बि वेझो आहे, पुट बि वेझो आहे, पर पंहिंजी जान सभ खां वधीक वेझो आहे। पंहिंजी जान में वरी उहा रग जेका साह वारी रग आहे, जंहिंजे ज़रिए ज़िंदगी जो जियापो आहे, उहा सभिनी खां वधीक वेझी आहे। पर क़ुरान फरमाए थो ते मुंहिंजा बानो, मां अल्लाह तव्हांखे इन साह वारी रग खां अञा वधीक वेझो आहियां। उजीब दअवतद दाइ इज़ा दआन, जेमल सॾींदड़ सॾे थो, पुकारींदड़ पुकारे थो, दाह कंदड़ दाह करे थो, फरियादी फरियाद करे थो,
मां ॿुधां थो तव्हांजा सॾ मां अलाह ॿुधां थो न सिर्फ़ ॿुधां थो पर उजीब क़बूल कयां थो तव्हांजो दाद कयां थो तव्हांजे सॾनि खे ॿुधी ऐं मां अलाह ताला उन्हनि खे वरनायां सुभान अल्लाह क़ुरान पाक में ॿी जाइ ते रब्बुल आलमीन जल शान फरमायो वक़ाल रब्बुकुम ऐं तव्हांजे रब फरमायो आहे कोटड़ी वारो तव्हांजे रब क़ाल रब्बुकुम तव्हांजे रब फरमायो छा उदूनी अस्तजिब लकुम तव्हां मूंखां दुआ घुरो त मां तव्हांजी क़बूल सुभान अल्लाह तव्हां मूंखां दुआ घुरो मां रब तव्हांजी दुआ क़बूल सुभान अल्लाह टी जाइ ते क़ुरान पाक में रब्बुल आलमीन जल शान फरमायो सूरह नमल के अंदर आयत नंबर 62 में करीम रब तो फरमाए अम्मन युजीबुल मुत्तर इज़ा दा केरा जेको परेशान हाल माण्हू जी दुआ ॿुधे ऐं दाह सुभान अल्लाह व यक्शिफु सू ऐं उन जो दुख लाहे छॾे उन जी परेशानी लाहे छॾे केर आहे अल्लाह सुभान अल्लाह रब आया दर्दमंद जी दाह ॿुधंदो आहियां ऐं वरनाईंदो आहियां दुख वारे जा दुख वारा सॼड़ा मां रब ॿुधंदो आहियां ऐं उन्हनि खे क़बूल कंदो आहियां कीअं क़बूल कंदो आहियां उन जा दुख लाहे छॾींदो आहियां उन जा दर्द लाहे छॾींदो आहियां उन जी परेशानी हटाए छॾींदो आहियां अल्लाह वेझो भी आहे शहर खां वधीक वेझो आहे साह जी रग खां वधीक वेझो आहे ॿुधे थो वरनाए थो क़बूल करे थो तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई ऐं ॿी जाइ ते क़ुरान पाक में रब्बुल आलमीन जल शान फरमाए त उदू रब्बकुम तदर्रुअन व खुफिया पंहिंजे रब खे सॼो पंहिंजे रब खे सॼो रब खां दुआ घुरो पर जेॾीमहिल सॼो त आज़ी निज़ारी सां सुभान अल्लाह आहिस्तगी सां सॼो रड़ न कयो दाह कूक न कयो आहिस्तगी सां तव्हां पंहिंजे रब खे सॾु कयो जेको तव्हांखे शहर खां वेझो आहे तव्हांजो सॾु ॿुधे थो उते दाह कूक करण जी ज़रूरत न आहे तव्हांजे दिलि वारे राज़ खे बि रब ॾिसे चंपल में जा जेके लफ़्ज़ निकिता उहे बि रब ॿुधे थो सम्झे थो ऐं तव्हां वरनाए इन्नहु ला युहिब्बुल मुअ्तदीन जेके हद खां वधण वारा आहिनि न उन्हनि खे रब पसंदि नथो करे ॾाढो ॾाऊं कुकरा करण वारा इन्हनि खे रब पसंदि नथो करे तव्हां न्याज़मंदी सां आजिज़ी सां पंहिंजे अल्लाह खे सॼो पोइ तव्हांजी दाह ज़रूर वरे सुभान अल्लाह क़ुरान पाक जे इन्हनि सभिनी आयतुनि में हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अचे थी त असां जंहिंजा बाना आहियूं जेको असांजो रब आहे उहो असांजो करीम असां ते वॾो महिरबान असां सां गॾु आहे असांजे वेझड़ो आहे असांजे सॾनि खे ॿुधण वारो आहे असांजे दाहुनि खे वरनाइण वारो ऐं इंसान जे लाइ सब खां वॾी ख़ुशनसीबी आहे जॾहिं उहो पंहिंजे रब जे दर ते झुके पंहिंजे रब खे सॾे वॾे खां वॾी माण्हू जी ख़ुशनसीबी आहे पंहिंजे मालिक जे दर ते झुके पंहिंजे मालिक खां पुकारे मदद जे लाइ सॾे पंहिंजे रब खां मदद पिने इहा वॾे खां वॾी माण्हू जी ख़ुशबख़्ती